नाज़िदाद जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमर बाग चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी रही आहे। नवाज़ तफ़सील मालूम कंदा अशफाक मलिकान जी। अशफाक जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहड़ में उमर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी जेका ॿुधणी आहे उहा अॼु मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी गुज़री आहे। ऐं जॾहिं त इन जे इल्ज़ाम हेठि आयल फ़िरियाद जवाबदार धुर आहे सरदार ऐं बुरहान खान चांडियो ऐं ॿिया जेकी जवाबदार आहिनि उहे अदालत में पेश थिया आहिनि। जॾहिं त फ़िरियादी धुर आहे जेका उमर बाब चांडियो उहा जेको आहे अॼु अदालत में न पहुती आहे। ॿुधायो थो वञे त कंहिं रिश्तेदारनि जी फोटगी जे करे हू अॼु अदालत न पहुती आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल तारीख़ ते जेको आहे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जेको आहे इहा उमर बाब चांडियो जी जेका ॿुधणी हुई उहा उनजे लाइ 2 तारीख़ूं जेको आहे 7 ऐं 8 नवंबर जेको आहे मुक़ररु कई हुई। अॼु जेको आहे इन केस में जेको आहे जवाबदार धुर पेश थी आहे पर फ़िरियादी धुर न पहुती आहे। जी अशफाक, तव्हांजी महिरबानी।